लाड़कानी में ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। लाड़कानी के सचल थाने जी हद में लावारिस हालत में लाश मिलो है। लाश ॾिसी इलाइक़े वासिन पुलिस के इतला ॾिनो। ख़बर आवाज़ से शेयर कई पिया। लाड़कानी के सचल थाने जी हद में लावारिस हालत में लाश मिलो है। लाश ॾिसी इलाइक़े वासिन पुलिस के इतला ॾिनो पियो, जंहिंखां पोइ पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ख़बर आवाज़ लाड़कानी में शेयर कई पिया। लाड़कानी के सचल थाने जी हद में लावारिस हालत में लाश मिलो है। लाश ॾिसी इलाइक़े वासिन पुलिस के इतला ॾिनो, जंहिंखां पोइ पुलिस पहुची लाश खणाए चाणक अस्पताल मुंतकिल कयो आहे। ख़बर आवाज़ लाड़कानी में शेयर कई पिया। लाड़कानी के सचल थाने जी हद में लावारिस हालत में लाश मिलो है। लाश ॾिसी इलाइक़े वासिन पुलिस के इतला ॾिनो, जंहिंखां पोइ पुलिस पहुची लाश चाणक अस्पताल मुंतकिल कयो।